ओके सर सदायल दरिया ते बीठा हूँ उञायल दरिया ते अॼु इंडस डेल्टा जे तबाहीअ जो केस खणी मेमन ॻोठ अवामी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि दोस्तनि वटि वेठो आहियां ऐं मूंखे उमेदु आहे त सहाफ़ी हमेशह सच हक़ लिखंदा आहिनि ऐं उन्हनि आवाज़नि खे उजागर कंदा आहिनि जिन आवाज़नि खे वक़्त जे हाकिमनि वक़्त जे रियासत दॿाए रखंदी आहे उन्हनि आवाज़नि खे उन्हनि मज़लूम माण्हुनि जो जेको आवाज़ु दॿायो वेंदो आहे उन ई आवाज़ खे सहाफ़ी जेके आला ऐवाननि ताईं पहुचाईंदा आहिनि ऐं ही इंडस डेल्टा जे केस खणी तव्हां सहाफ़ियुनि जे साम्हूं सहाफ़ियुनि जे दरबार में सहाफ़ियुनि जे अदालत में वेठो आहियां त ही इंडस डेल्टा जी तबाही न रुगो खेती बंदर ऐं खारोछाण जे माण्हुनि जी तबाही आहे पर ही सिंध जे हर माण्हू